मसालो जेको हिन दौर में हले पियो ओ आहे औलिया अल्लाह जी तशखीस अल्लाह जे वलीयन जो सुञाण पे तारुफ मां इंशाअल्लाह पंहिंजे हाल हर पंहिंजे इल्म हर आंजे साम्हूं औलिया अल्लाह जो तारुफ कराए पंहिंजे इन मुख्तसर गुफ्तगू के खत्म कंदुसि केर हन अल्लाह जा वली अचो त अल्लाह जे क़ुरान खां पुछो रब फरमाए थो इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुन्तुम तुअदून। कुरान ते मिले कुछ खुली सुभान अल्लाह जो तो रोजे वारो दुआ करे जोर सां चो सुभान अल्लाह। रब फरमाए थो बेशक कोई मानू जन चयो त असां जो रब अल्लाह खुल्लम खुल्ला ऐलान कयूं असां जो रब अल्लाह बेटा फरमाए थो चओ तू अल्लाह हिकिड़ो बीवाई मसिख सुभान अल्लाह चो थोड़ो टेम जोर सां चो सुभान अल्लाह। फरमाए थो चओ तू अल्लाह हिकिड़ो बीवाई मसिख लिखो वेठी लिख अखर इहो ई मन में छा चयूं त असां जो रब अल्लाह जरा खुदा जे दोस्ती जो ऐलान कयूं उन ते मुश्किलातूं आयूं मुसीबतूं आयूं परेशानियूं आयूं अदा दुनिया जी दोस्ती भी नाज़िका दुनिया जी दोस्ती तमाम नाज़िका ईसार के घुरे थी कुर्बानी के घुरे थी पर खुदा जी दोस्ती अजीब निराली इन महीने में सैयद शाह अब्दुल लतीफ भिटाई जो बुरसा 14 तारीख सनन विसाल अचो त भिटाई खां पुछूं त तव्हां ॿुधायो त खुदा जी दोस्ती कीअं पर मैं तो दोस्त को हाए दादला तो मुहिब माराए फरमाए तो दोस्त को हाए दादला तो मुहिब माराए खासन खलील रखे सख्तियों सहाय अल्लाह समद बेनियाज सा करे जा चाहे इन्हीं में आहे न उन्हीं गाल असरार जी रब जे दोस्ती जो ऐलान कयो रब्बुन अल्लाह मुसीबतों आयो मुश्किलातों आयो तकलीफों आयो आजमाइशों आयो परेशानियों आयो दिया कोल सुमस्तकामो उनते इस्तिकामत कयो यार जे करे सब के छडे दिनो दुनिया रुसे तरसन दे पर अल्लाह के नाराज नाहे करनो रब फरमाए तो इन मुझे करे कुर्बानियों दिनियो मां रब इनन के छडी दस कोल भली दुनिया छड़े बने दुनिया रुसी बने दुनिया हाथ कढ़ी बने ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइकतु इन जे मथा मा मलाइकन जी हिमायत करे इनन जे मौत जे देवते मलाइक लाई दुस छा चंदस अल्लाह तखाफु डिजो न वला तहज़नु गमगीन न थियो व अबशिरू बिल जन्नति लती कुरतुम तुअदून उन जन्नत जी खुशखबरी जे जो ता वायदो कया बिया सुभान अल्लाह वाह मुझा रब फरमाए तो जिन रब करीम जे दोस्ती जेला दुनिया जो तकलीफों बर्दाश्त कयो ऐ ही चयो त शालम विसरी तू सुभान अल्लाह चो साईं जन वेठा जोर सा खुली चो सुभान अल्लाह ता जो छा की दुआ रोजे वारो से पियो न रोजे वारो खुश थींदो या न फरमाए तो शालम विसरी तू बे लोक
को सबोई विसरे मतलब यो मो शलपणू पासे न करी मरण जे टेम ते दुनिया में बुनन जे मथा को खौफ न आखिरत में गमगीन थींदा रब फरमाए तो असा उन के बिशारत नी जन्नत जी जे जो उन सा वायदो कयो वियो हो मौला इन तुझे करे कुर्बानियों दिनियो हन रब फरमाए तो दुनिया वारा भली रुसी वजन त रुसी वजन नहनु औलियाउकुम फिल हयात दुनिया व फिल आखिरत असी इन जा दुनिया में भी मददगार हो आखिरत में भी मददगार इन दुनिया में जिंदगी भी मुरब चयो पे ती गुजारी पे हाणे क़यामत जे दिहाड़े वलकुम फीहा मा तश्तही अनफुसुकुम इन जन्नत में जेको घुरंद मरब ॾींदो वींदो साण मौला या करम नवाज़ी छो आ रब फरमाए थो का वडेरे जी मेहमान नवाज़ी आ जेतिरो मेज़बान सघो हूंदो ओतिरी मेहमानी भली थींदी आ हीअ मेहमानी नुज़ुलम मिन गफ़ूरिर रहीम ये गफूर रहीम रब जी मेहमान नवाज़ी क्यों अल्लाह वालम जो शान जो रब फरमाए तो जने मरण जे टेम ते ऐ दुनिया के चलण जे टेम ते पहुंचंदा खुद दुनिया में मुफस्सिरीन फरमाइन था त उन्हनि खे चयो वेंदो त डिॼो न गमगीन न थियो अचो त महबूब जे हदीसुनि मां ॿुधाया अब नबी सही जो हदीसूं वणन थियूं न कंहिंजो नबी जे हदीसुनि सां प्यार आ साईं फरमाइन था दुनिया में महबूब फरमाइन था अहिड़ी हिकिड़ी जमात माण्हुनि में जन जे शान खे क़यामत जे ॾिहाड़े मला नबी ऐं शहीद बि उन्हनि जे शान ते रश्क कंदा एतिरो उन्हनि जो शान जो नबी ऐं शहीद बि उन्हनि जे शान ते चवंदा मौला असांखे बि अहिड़ो मक़ाम मिले हा साहबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह तुखबिरुना मन हुम हबीब ॿुधा त उहे केर आहिनि साईं फरमाइनि था अहिड़ी जमात जेका हिक ॿिए सां ख़ुदा जे करे मोहबत था कनि माइटीअ जे करे रिश्तेदारीअ जे करे पैसनि जे करे न छो त हिन दुनिया में अबा यारी छा जे करे रखबी आहे पैसा हूंदा सणबो टुकड़ो हूंदो हमरा जे करे माल वारो हूंदो खीसो गरम हूंदुसि हर को बे पासो दींदो ऐ जे वेचारो गरीब मिस्कीन हुंदो त केर वेजो ईंदो साईं फरमाइनि था उन्हनि जी मोहब्बत सिर्फ हिकिड़े वजह जे करे या ख़ुदा जे करे पैसे जे करे न माल जे करे न मिल्कियत जे करे न दुनियावी लालच जे करे न हिकिड़े वजह जे करे उन्हनि जी मोहब्बत आ जो ख़ुदा जे करे उन्हनि सां प्यार था करे हेरे तवज्जो कजो हदीस जा लफ्ज़ अबू दाऊद शरीफ में हदीस आ नसई शरीफ में हदीस आ साईं फरमाइनि था महबूब जो इरशाद आ फवल्लाहि इन वजूहहुम लनूर मुस्तफा कसम खणी ॿुधायो त मूंखे रब जो कसम उन्हनि बरगुज़ीदड़ ॿारनि जे चेहरनि में बि नूर हूंदो व इन्नहुम लअला नूरिन ऐं उहे पाण बि नूर जे मथां फाइज़ हूंदा चओ सुभान अल्लाह ला यखाफून इज़ा खाफन नास जॾहिं माण्हू डिॼंदा माण्हू डपु कंदा उन्हनि खे पंहिंजो डपु न हूंदो हाणे मुहद्दिसनि तशरीह लिखी त माण्हुनि खे डपु कॾहिं थींदो डपु क़यामत जे ॾिहाड़े थींदो हर को पंहिंजे वठ वठ में लॻो पियो हूंदो पर ख़ुदा जा कामिल वली जिन जे बारे में भिटाई फरमाए थो आगे कया अगही सुभान अल्लाह चो बस बड़े मिनट है फरमाए तो आगे गया अगही निसोरोई नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सज्जन कोने सूर मौला कयो ममूर अंग अज़ल में उन जो उन्हनि खे पंहिंजो बि डपु कोन हूंदो पर जेके उन्हनि जा मुतालिक मुरीद हूंदा उन्हनि जे लाइ बि गमगीन कोन थींदा छो त रब हिननि जे सदके असां ई तव्हांजा हिन दुनिया में बि बेड़ा पार कंदो अॻी दुनिया में बि बेड़ा पार कंदो।